नाज़रीन ख़बर ॾींदा हलो मेहर SHO ज़ाहिद अली खोसो वॾे मुंशी अली असगर पंवर ऐं टीम जी दबंग कार्रवाई मेहर A सेक्शन थाणे जे बहादुर SHO ज़ाहिद अली खोसो खे खुफ़िया इतला मिलण ते बाईपास रोड चेकिंग दौरान 10 किलो चर्स खणी वेंदड़ कोटकी जो रवासी अब्दुल रऊफ़ गोटो खे चर्स समेत हथ करे वरितो आहे, जंहिं मथां FIR दाख़िल करे लाकअप करे छॾियो आहे। वधीक जांच जारी आहे। उन मौके ते SHO ज़ाहिद अली खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मंशियात विकिरो कंदड़ भली केॾा बि ताक़तवर हुजनि, उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वेंदो। मंशियात विकिरो कंदड़ माशरे जा दुश्मन आहिनि। समाजी बुरायूं ख़तमु करणु असांजो फ़र्ज़ु आहे। असां सां शहरी ताउन कनि त जीअं असां उन्हनि ताईं पहुची उन्हनि खे ख़तमु करे मेहर तालुके खे मंशियात खां पाक कंदासीं। रिपोर्ट इलाही बख़्श चांडियो, अमल न्यूज़ मेहर।